दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो दादू वेझो छंडण मोरी लगोट पीर मशाइख में निगरान हुकूमत पारा मंजूर कियल स्कूल की तामीराती कम करप्शन जे वर चढ़ी वियो। एजुकेशन वर्क जे ऑफिसरन ऐं ठेकेदार पारा नाक़स कम जारी गोठाणन पारा गणती जो इज़हार कंदे छो त स्कूल बिल्डिंग जो कम स्टेटमेंट मुताबिक नथो कयो वञे। स्कूल जे बुनियाद में नाक़स कम थियण सबब स्कूल किरण जो ख़तरो आहे। इलाइक़े वासी शागिर्दनि जी ज़िंदगी दाव ते लॻी पई हुई। गोठाणन आला अदालत में एंटी करप्शन पुलिस ऐं डीसी दादू खां नोटिस वठण जो मुतालबो कयो। आज़ाद सिंध न्यूज़ दादू। यूसी पीर मशाइख जी बिल्डिंग आ जेका मंजूर थी कुछ ॾींहं अॻे भी मूं पोस्ट रखी पर पोइ भी कुछ न थियो। सुठियूं सिरूं बग़ैर तराई जे हे लगन थियूं पयूं। हे ॾिसो तव्हां पाण ऐं ये ॻाढ़ी सिर फाउंडेशन में पई थी लॻे। ठेकेदार गुम्मा ऐं हे पेटी ठेकेदार वेढ़ण जे लाइ तैयार आहे। हे पेटी ठेकेदार वेढ़ण जे लाइ तैयार आहे बग़ैर तराई जे हलाइनि था पिया सिरूं। चरी में पाणी कोन्हे ॾिनल। हे ॻाढ़ी सिर पे था हणनि।